ही ज़िले शिकारपुर जो शहर मधेजी आहे ऐं ही PTCL ऑफिस आहे मधेजी जी PTCL ऑफिस। ईद जो ॾींहुं आहे अॼु ऐं हिन वक़्तु जेके बाहि जा बबड़ तव्हां ॾिसो था पिया PTCL ऑफिस खे चौधारी बाहि वराए वई आहे, चौधारी। ऐं ईद जे करे शायदि अमलो बि कोन्हे, को पुछण वारो कोन्हे। ऐं हीउ जेको आहे मुसलसल जेको आहे मीडिया ते ख़बरूं हलनि थियूं, पर कंहिं बि क़िस्म जो को बि फायर ब्रिगेड अमलो चऊं या सरकारी अमलो चऊं, केरु ईंदो जेको आहे मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे। PTCL जा अमलदार हितां जा मधेजी जा आहिनि, उन्हनि ज़ाहिर ॻाल्हि आहे कंहिंखे आगाही त ॾिनी हूंदी, पर नतीजतन कंहिं क़िस्म जो को बि बाहि विसाइण वारो हिते नज़र नथो अचे। हे तव्हांखे ॾेखारियां, इहा DSP ऑफिस आहे ऐं हेॾो जानवरनि जी अस्पताल बि आहे ऐं वॾे तइदाद में शहरी जेके आहिनि हिते तव्हांखे मां ॾेखारियां त हे मौजूदु आहिनि। पर बाहि विसाइण जे लाइ हेॾी सारी बाहि केरु विसाए? गुज़िरियल 2 कलाकनि खां मुसलसल बाहि जेका आहे ॿरे थी पई ऐं बाहि मां तव्हांखे ॿुधायां त बाहि जो रुख जेको आहे ओलह खां ओभर तरफ़ आहे। हिन वक़्तु PTCL ऑफिस जी हद क्रॉस करे आई आहे बाहि, ऐं हीउ जेको आहे हिन वक़्तु गाह जेको आहे लॻो पियो आहे त हीअ जेका वण गाह साड़ींदी ऐं हीअ मुसलसल बाहि जेको आहे तेज़ी सां वधी रही आहे। बिजलीअ जूं तारूं आहिनि, मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे। मूंखे हिते मां जेको आहे त तक़रीबन 15 फुटनि ते हिते बीठो आहियां, पर बाहि मूंखे बि हिते साड़े थी पई साड़े। ऐं हीअ वॾे तइदाद में माण्हू मौजूदु आहिनि, शहरी मौजूदु आहिनि। हीअ DSP ऑफिस आहे ऐं मां सम्झां थो कलाक ताईं जेकॾहिं ऑफिस कोई अमलो न पए थो त हीअ बाहि जेका आहे उहा DSP ऑफिस खे वकोड़े वेंदी। ही बाहि जा बबड़ आहिनि, शहरी वॾे तइदाद में मौजूदु आहिनि। हीअ 5 मिंटनि जे अंदरि हीअ बाहि जेका आहे हिन वक़्तु जानवरनि जी अस्पताल खे वकोड़ण वारी आहे। मां तव्हांखे ॿुधायां थो पियो त हीअ बाहि वॾे जेको तेज़ीअ सां अॻिते वधे थी पई ऐं PTCL ऑफिस जी हद क्रॉस करे हिन वक़्तु बाहि जेका आहे जानवरनि जी अस्पताल ऐं DSP ऑफिस जे बिल्कुलु वेझो पइजी आहे। मां तव्हांखे ॿुधायां त वॾे तइदाद में शहरी बि मौजूदु आहिनि ऐं हे जेको आहे तो PTCL जो भाउ छा PTCL में तव्हां चौकीदार हो छा आहियो? मां कुझु बि न आहियां, पहिरियों 2-3 साल अॻु में कमु करे वियो हुउमि। हे असां ऑफिसर खे ॿुधायो त मसइला हुया, हिन जे करे न हाणे हिन वक़्तु तव्हां कुझु बि न आहियो? मां हिते पंहिंजो इधर साफ़ ई आयो आहियां। सही। जो मूंखे दोस्त फोन कई ऑफिसर त वञो हेल्प कराइनि। सही। असां पंहिंजे प्रेस जे हिसाब सां आया आहियूं, हिन हेल्प कयूं। सही। अच्छा, हिन वक़्तु को अमलो आहे सही PTCL जो? अमलो ॾाढे आहे। सिक्योरिटी गार्ड कहिड़ो आहे? हा भाऊ जेको आहे हा वाह तूं जेको छा मसइलो थियो आहे? पंहिंजे लाइ केॾी महिल लॻी आहे? केॾी महिल लॻी आहे? तूं चौकीदार आहे? नालो छा आहे तव्हां? गुल मोहम्मद शाह। सही आहे तव्हां? पोइ हिते कॾहिं खां वठी ड्यूटी कयो? महीनो हाणे तोखे रखियो अथऊं? चौकीदार आहे या सिक्योरिटी गार्ड आहे? चौकीदार त राति जो हूंदो आहे, ॾींहं जो को अमलो कोन्हे छा? अच्छा, छो हाणे तव्हां कंहिंखे आगाही ॾिनी आहे? नासिर शाह केरु आहे? इंचार्ज आहे PTCL जो? PTCL ऑफिस जो सुपरवाइज़र आहे, इंचार्ज आहे। उनखे माना हिन जो चवण इहो आहे त छा त मां आगाही ॾिनी आहे ऐं हिन वक़्तु को DSP ऑफिस में कोई कोन्हे छा? फायर ब्रिगेड पहुती आहे, माना जेको आहे DSP ऑफिस बि ख़ाली आहे? तबाह आहे, पर हिन ऑफिस में को आहे सही को माना न पटियालो आहे, न को चौकीदार आहे, न को पुलिस एहलकार आहे। DSP साहब माना ईद जी मोकल ते हलियो वियो आहे त को पुठियों कोन अथसि। ऐं मां सम्झां थो पियो जेकॾहिं कलाकु बाहि ते कंट्रोल न कयो, कोई न कयो ऐं फायर ब्रिगेड न आई, कोई अमलो न पए थो त हीअ जेको आहे तो कलाक जे अंदरि DSP ऑफिस खे हीअ बाहि वकोड़े वेंदी। ऐं हीअ जेको बनू अचे थो पियो, मां नाज़रीन मां तव्हांखे ॿुधायां, इहे ड्रब आहिनि उहे इन तां बाहि जेका आहे सुरंदी अचे थी पई। ऐं PTCL ऑफिस मां तव्हांखे ॿुधायां नाज़रीन त PTCL ऑफिस मां 2-3 दफ़ा अॻ में चोरियूं बि थियूं आहिनि। ऐं मूंखे जेको आहे ईद जो ॾींहुं आहे, मूंखे जेको ख़दशो इहो ई आहे त PTCL ऑफिस मां सामान कढी करे चोराए करे ऐं उनखां पोइ हिनखे हथ सां बाहि ॾिनी वई आहे। तव्हां त माना इन जा जेके उहे सबूत आहिनि या उनजो को घटि घेर जेको आहे उहो को ज़ाहिर ई न थिए ऐं हीअं चवनि त उहा सड़ी वई बाहि में। इहो असांजो अलमी आहे पाकिस्तान जो, सरकारी इदारनि जो, प्राइवेट इदारनि जो, जंहिंजी मालिकी न आहे।
उन्हनि तां इहो ई हशर नशर थिए थो। प्राइवेट जॾहिं PTCL गवर्नमेंट हुई त उन वक़्तु बि त ईअं हुई, पर एॾी तबाह न हुई। पर प्राइवेट थी त उन खां पोइ अंदाज़ो हुयो त कुझु मालिकी थींदी, पर प्राइवेट थियण खां पोइ रहंदो नूंद थी वियो। जनरेटर जेको आहे लखें रुपए जो PTCL ऑफिस जो, हीउ टावर जेको आहे तव्हां ॾिसो, इनखे इहा ऑफिस आहे चौदीवारी जेका आहे, हे माना चौदीवारी ऑफिस जी बिल्कुलु आहे ई कोन। त मां सम्झां थो पियो त इहा जी ऑफिस खे सिक्योर रखण जे लाइ को बि इंतिज़ाम एतमाम न आहे। हे ट्रांसफार्मर लॻियल आहे, गेट बंदि लॻी पई आहे, को ऑफिस जो अमलो कोन्हे को जेको माना जेको आहे त हिन वक़्तु बाहि विसाए सघे। पर मां सम्झां थो पियो त हिन वक़्तु फायर ब्रिगेड जेका आहे उहा पहुती आहे ऐं को हुकुम मिलियो हूंदो बाला अमलदारनि जो। फायर ब्रिगेड हिन वक़्तु पहुती आहे बाहि विसाइण जे लाइ। बाहि काफ़ी ऑफिस खे सॼीअ खे साड़े करे ऐं अॻिते जेको आहे उहो DSP ऑफिस जी तरफ़ जेको आहे वधी वई आहे घणी वधीक। अलाह ख़ैर करे, वॾो लखनि जो करोड़नि जो नुक़सानु आहे। हीउ जनरेटर ई माना जेको आहे त मुंहिंजे ख़्याल में वॾो क़ीमती ऐं वॾो महांगो जनरेटर आहे हे जनरेटर।